पीडीएम पार्लियामेंट जे गडियल इजलास में काउंट साज़ी के रद्द करे छॾियो। सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ऑडियो टेप बाबति जांच करण जो मुतालबो। मौलाना फजल रहमान जो चवणु आहे त गडियल इजलास में काउंट साज़ी मुल्क ख़िलाफ़ वॾी साज़िश आहे। इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि ते राताहो क़बूल न आहे। जाली हुकूमत नौजवाननि खे करोड़ नौकरियूं ॾियण जो कूड़ो वाइदो कयो। 50 लख माण्हुनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। समुंड पार पाकिस्तानियुनि खे बि वोट जो हक़ ॾियण जे धोखे में न अचणु घुर्जे। अदलिया जे घरनि जे शाहिदनि सिंधन आज़ादी ख़ुद मुख़्तियारी जे सवाल उथारे छॾिया आहिनि। अदलिया खे पंहिंजे किरदार जी बुनियाद ते वक़ार बहाल करणो पवंदो। कंहिं फर्द न पर मुल्क जी जमहूरियत के ख़िलाफ़ साज़िशूं कई वियूं आहिनि। स्टेट बैंक खे IMF जी ब्रांच में तब्दील कयो वियो आहे। मईशियत खे गिरवी रखियो पियो वञे। हू हालतुनि खे संजीदगीअ सां ॾिसी रहिया आहिनि। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन के खास एजेंडा तहत कॉन्फ्रेंस कराइण जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। जारी कयल बयान में चयो वियो आहे त कानून जी हुक्मरानी तरक्की जो वाहिद ज़रियो आहे। के खास एजेंडा तहत कॉन्फ्रेंस कराइण जूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। सुप्रीम कोर्ट बार आईन ऐं कानून सां गॾु बीठल आहे। आईन जे दायरे खां हटी करे कंहिं बि तकरीर जी हिमायत न कई वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जे ऑडियो टेप जी फ्रांसिक जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त को बि इहो नथो चई सघे त ऑडियो टेप में अॻूणे चीफ जस्टिस जो आवाज़ नाहे। ऑडियो टेप कसमनामो जाली आहे त मुस्लिम लीग नून खे सज़ा ॾिनी वञे। कसमनामे में ॻाल्हि ग़लति आहे त राणा शमीम दुरुस्त आहे त साकिब निसार खे सज़ा मिलणु घुर्जे। हर इदारे खे पंहिंजी आईनी हदुनि में रही कमु करणु घुर्जे। मामलनि खे अदालतुनि में आईन तहत हल कयो वञे ऐं सिफ़ारिश न थियणु घुर्जे। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार जी ऑडियो जाली साबित थी चुकी आहे। केसनि में रिलीफ हासिल करण लाइ अदलिया ते दबाव विधो पियो वञे। वीडियोज़ जी रांदि खेॾंदड़ किरदार सभिनी साम्हूं आहिनि। मरियम नवाज़ जहिड़ियूं हरकतूं कंहिं बि सियासतदान न कयूं आहिनि। मुस्लिम लीग नून जी नायब सदर पंहिंजी पार्टी खे कंट्रोल करण जी कोशिश करे रही आहे। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी वज़ाहत आईनी आहे। फवाद चौधरी मुल्क खे 30 ट्रिलियन जो कर्ज़ी बढ़ाईंदड़नि खे सज़ा मिलणु घुर्जे। 10 सालनि में एतिरो कर्ज़ वठण बावजूदि न को डेम ठहियो ऐं न ई वरी को वॾो कमु कयो वियो। हुकूमत वटि मुल्क हलाइण लाइ पैसो नाहे। कर्ज़ वठणो पइजी रहियो आहे। ख़र्च वधीक वसीला घटि हुअण सां मसइला पैदा थींदा आहिनि। अमीर तबिके टैक्स ॾियण जो कल्चर पैदा थियण ई न ॾिनो आहे। तरक़ी कंदड़ मुल्कनि में टैक्स न ॾियण बाबति को सोचे बि नथो सघे। ट्रैक एंड ट्रेस सिस्टम माली मामलनि में तमामु वॾी अघ भराई साबित थींदो। माज़ी जे हुक्मराननि सरकारी दौरनि ते अवाम जे टैक्स जी रक़म ज़ाया कई। हुक्मराननि खे टैक्स जी रक़म जो अहसास न हुजे त आम माण्हू बि टैक्स न ॾींदा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऑफिसरनि जी मुक़ररनि बदिलियुनि ते सिंध ऐं वफ़ाक़ी सरकार में तकरार तेज़। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ख़त लिखी ऑफिसरनि जी बदिलियुनि ऐं मुक़ररनि खे रद्द करे छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त रोटेशन पॉलिसी तहत सिंध मां ऑफिसरनि जी बदिलियूं क़बूल न आहिनि। सिंध सरकार खे ऑफिसरनि जी बदिलियुनि ते एतमाद में न वरितो वियो आहे। वफ़ाक़ी ऑफिसरनि खे बि सिंध में क़बूल न कयो वेंदो। साकिब इस्माइल मेमण, मक़सूद मेमण, उमर शाहिद, नईम शेख ऐं नोमान सिद्दीकी जी बदिली क़बूल न आहे। वफ़ाक़ी सरकार मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे करार ॾेई छॾियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त सिंध में कार्रवाई करण ते चयो वेंदो आहे त जमहूरियत ख़तरे में पइजी वई आहे। वफ़ाक़ कार्रवाई कई त रड़ियूं सते आसमान ताईं ॿुधण में ईंदियूं। महांगाई जो सभ खां वॾो मसइलो सिंध में आहे। ॿियनि शहरनि में खंडु 90, कराची में 100 रुपयनि खां मथे विकिरो कई पई वञे। जल्द खंडु 85 रुपया फ़ी किलो विकिरो थींदे। वफ़ाक़ी काबीना गैस जे अघनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। इस्लामाबाद में मकानी इदारनि जी चूंड कराइण जी बि मंज़ूरी। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति कमेटी क़ाइम। पेट्रोल जो हथरादू बहिरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफ़ारिश। सिंध सरकार तरफ़ां वफ़ाक़ी सरकार जा इल्ज़ाम बेबुनियाद करार। सईद गनी जो चवणु आहे त सिंध वफ़ाक़ी सरकार जी नाअहली जी सज़ा भोगे रही आहे। पेट्रोल $145 $175 रुपया हुजे त महांगाई ते केरु कंट्रोल करे सघे थो। शुमारियात खातो रुगो सिंध न पर समूरे मुल्क में महांगाई जा अंग अखर ॿुधाईंदो आहे।
देशभक्त जे सर ते इल्म पिरायो सिंध समारोह जो सिरे सकाफती दिहाड़ो वेझो ईंदे ई धरती धड़नि जूं तैयारियूं तेज़ नंढनि वॾनि शहरनि में क़ौमी काज लाइ नवनि बेस्तनि वॻनि जी ख़रीदारी अजरक ऐं टोपिन जो विकिरो बि वधी वियो लालू राइंग में मच कचहरी सुगड़नि तरफ़ां डोर बैत ऐं ॿियूं तकलीफ़ूं पेश तलहार जे ॻोठ हाजी खान चांडियो में सकाफती तक़रीब में गीतनि ते रक़्स उमरकोट जे बॉयज़ प्राइमरी स्कूल में सकाफती तक़रीब गीतनि ते झुमरियूं काज़ी अहमद जे हायर सेकेंडरी स्कूल में सकाफती तक़रीब टेबलोस पेश मातरी में वापारियुनि जे अजरक ऐं टोपियूं पहिरे सकाफती रैली सिंध में हक़ीक़ी सहाफ़त ते हथी ॾियारण ऐं मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ जुड़ियल जर्नलिस्ट राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस जी मरकज़ी बॉडी जी चूंड ऑर्गेनाइजिंग कमेटी जे मेंबरनि में वाद ज़ुल्फ़कार ख़ासकेली सदर ज़फ़र अबड़ो नायब सदर शौकत नूनारी जनरल सेक्रेटरी हूंदा सोहेल पीरज़ादो ज्वाइंट सेक्रेटरी सबीन बेमर खज़ानची मेराज हबीब इतला सेक्रेटरी मुक़रर तंज़ीम खे डिवीजन ऐं ज़िले सतह ते मुनज़िम करण जो ऐलान इंसानी हक़नि जे कारकुननि सिविल सोसाइटी सुठी साख रखंदड़ कलमकारनि खे बि शामिल करण जो फ़ैसिलो अॻवान जो चवणु आहे त सिंध में हक़ीक़ी सहाफ़त खे हथी वठाई वेंदे मज़लूम ऐं बेपहुच माण्हुनि जो आवाज़ बणिजी खेनि इंसाफ़ ॾियारण लाइ जाखुड़ कई वेंदी सहाफ़िन जी पेशवर सिखिया लाइ तरबियती सेशन बि कराया वेंदा मीरपुर खास में एंटी करप्शन जे इंकिशाफन खां पोइ डिप्टी डायरेक्टर भी बदली चीफ सेक्रेटरी तरफां डिप्टी डायरेक्टर के रिपोर्ट करण जो हुकुम ज़ाकिर समो नए डायरेक्टर मुक़रर सिंध टीवी न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ ख़ासि मददगार बंगुल खान महर सर्कल ऑफिसर मंजूर मेमन खे भी मुअतल कयो सूबाई सलाहकार मंसूर वसाण जो चवणु आहे त मुल्की सियासत में 3 महीना निहायत अहम आहिनि वधीक ऑडियोज़ ऐं वीडियोज़ अची सघनि थियूं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी ॾींहुं वापसी बि मुमकिन आहे हुकूमत 5 साल पूरा बि कया त बि इमरान ख़ान खे हटाए संदसि पार्टी मां कंहिं बि या ॿाहिरां कंहिंखे आंदो वेंदो बलीर में अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़त्ल थियल नाज़िम जोखे केस जी जांच शुरू नई जांच कमेटी तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो मक़तूल जी घरवारी ॿियनि शाहिदनि जा बयान कलमबंद पुलिस तरफ़ां कंबर में प्लाट जी तकरार तां क़त्ल थियल फ़हमीदास सियाल जो खून लोहण जूं कोशिशूं डीएसपी तरफ़ां मक़तूल जे वारसनि ते राजूनी लाइ दबाव विझण जो इंकिशाफ कंबर जी अदालत फ़हमीदास सियाल जे क़त्ल केस में पुलिस खे पको चालान पेश करण लाइ वधीक 3 ॾींहनि जी मोहलत ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी ॿुधणी दौरान तसवर इसरान अज़ीज़ उर्फ मेजर इसरान तालिब हुसैन लाड ऐं सैफुल्ला शाहानी पेश केस जी फरियादी गुलाम तकी सियाल जो चवणु आहे त डीएसपी कंबर मंज़ूर जोखियो जवाबदार शहीद इसरान सां ठाह लाइ दबाव विझी रहियो आहे बहराम में पोरियत जी गिरफ़्तारी के ख़िलाफ़ ॻोठाणनि जो ॿिए ॾींहुं बि थाणे अॻियां धरणो औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंक बि धरणे में शरीक पुलिस पोरियत जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस पोरियत शानवाज़ खोसे खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे शक आहे त खेसि पूरे मुक़ाबले में मारियो वेंदो नाणे वारे सलाहकार शौकत तरीन के सेनेटर बणाइण जूं तैयारियूं सेनेटर अयूब आफरीदी जी इस्तीफ़ा मंज़ूर नोटिफिकेशन जारी संदसि चवणु आहे त सेनेट जी सीट वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अमानत हुई जेका वापसि कई जेकॾहिं खेसि नई ज़िम्मेवारी मिली त मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदो समुंड पार पाकिस्तानी शहरनि जो इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां वोट जी हक़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो वफ़ाक़ी वज़ीरनि जी बि शिरकत शाहिद रांझा जो चवणु आहे त खेनि असेंबलियुनि में अचण जो को बि शौक़ु नाहे हू इदारनि जो एहतराम कंदा समुंड पार पाकिस्तानियुनि जो न वोट ख़रीद थींदो ऐं न वरी दांधरी कई वेंदी कुझु माण्हू खेनि वोट जो हक़ ॾियण में रंडक विझी रहिया आहिनि शहबाज़ गिल जो चवणु आहे त हुकूमत समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾिनो आहे समुंड पार पाकिस्तानी शहरी धरणो हणंदा त संदन भरपूर साथ ॾिनो वेंदो फैज़गंज जे रतन शाख में भटके पहुतल अंधी बुलण मरी वई ॻोठाणनि जो चवणु आहे त झंगली जीवत खाते इतलाह ॾियण बावजूदि बुलण खे बचाइण लाइ के बि उपाउ न वरिता वक़्त ते उपाउ न वठण सबबि
अंधी बुलड़ मरी वई। वज़ीर आज़म इमरान खान इंटरनेशनल स्पोर्ट्स शख्सियत करार। कप्तान दुबई में थियल आलमी स्पोर्ट्स अवार्ड पांडे नाले करे वरतो। कौमी क्रिकेट टीम के कप्तान बाबर आजम तरफा बांग्लादेश खिलाफ उम्मीदुनि मूजिब कारकर्दगी ॾेखारण जो एतिराज़ संदसि चवण आहे त ग़लतियुनि ते कंट्रोल करण जी कोशिश कई पई वञे। क्रिकेट में सुठा ऐं ख़राब ॾींहं ईंदा रहंदा आहिनि पर महिनत जारी रखी वेंदी।